पुट सारंग एक कम त तो चङो कयो आहे, पर मोह मुजेरी आहे जोरावर माण्हू। मासी असली खाता ॻोठ वारनि जे नालनि ते आहिनि, असली रिकॉर्ड में सभिनी जा नाला आहिनि। पर पुट मोह मुजेरी उहे खाता फेराए पिंड जे नाले करे छॾे त पोइ? मासी हाणे कुझु बि न थींदो, मां ज़मीनुनि जे असुल मालिकनि खे चगायो आहे। पुट ॻोठ वारा बि मुजेरी जा मोहताज आहिनि। न मासी, मां कंहिं बि हाल में हाणे ग़रीबनि जो हक़ मुजेरी खे खाइण कोन ॾींदुसि। पर सारंग, चनेसर खान वॾो ज़ालिम माण्हू आहे, किथे तोखे न नुक़सान पहुचाए। न सुहाराणी, मुजेरी मुंहिंजो कुझु बि न बिगाड़े सघंदो। हा बाबा, सुखां दी सही थी चवे, हाणे त डप थो थिए। न मासी, तव्हां परेशान न थियो, मूंखे कुझु बि न थींदो। इन्हे ॿिन्ही में चाचे पटेल जो ऐठो बि आहे। हा सुहाराणी, चाचो मिस्री काको पटेल जुड़ियो ऐं पुनल जा बि अलॉट आहिनि। ॾिसो त सही, मोह मरवान सभिनी जी ज़मीन हथ हेठि करे वेठो आहे। अहीं वेही हाणे रिहाण कयो, आऊं घर जो कमकार करे वठां। ठीकु आहे मासी, तव्हां भले घर जो कमु कयो, मां बि थोरी देरि जे लाइ ॿाहिरि पियो वञां। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।